پريالوء ڪرڪيٽ ٽورنامينٽ پراڻي پل ڪرڪيٽ گرائونڊ پريالوء ۾ منعقد कई हुई, जंहिंमें महिमान ख़ास پريالوء टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद जुमन शाह बुखारी ऐं अल मखदूम अंजुमन ताजरान, پريالوء जे सदर लाला रहमतुल्लाह शेख यूसी पीर मंगियो जो चेयरमैन भी मौजूद हुआ। टूर्नामेंट मैच दौरान हिक क्रिकेट टीम پريالوء मखदूम پريالوء शाहीन्स ऐं پريالوء शामिल रहियूं, जॾहिं त پريالوء शाहीन्स टीम हाई रन्सूं ठाहे कामयाबी माणी। इन मौक़े ते پريالوء टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद जुमन शाह इनाम ॾिना, जॾहिं त खटंदड़ टीम खे शील्ड पिणु ॾिनाऊं। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रांदियूं असांजे समाज में सिहतमंद किरदारु अदा कनि थियूं ऐं क्रिकेट रांदि जे रांदीगरनि खे पिणु उत्साह मिले थो। रांदियुनि जे शोबनि सां लाॻापियल रांदीगरनि ऐं शहरियुनि जे वॾे अंग क्रिकेट टूर्नामेंट में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।